इते मां अहम ख़बर शेयर कर रहा है। मुनशियात ख़िलाफ़ जुड़ियल हाई पावर्ड कमेटी जो सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण की सदारत हेठ बो इजलास थियो आहे। समूरन सूबनि वफ़ाक़ में मुनशियात के हवाले से इंटेलिजेंस शेयरिंग और कोऑर्डिनेशन वधाइण लाइ फ्यूजन सेंटर की जोड़जक जो फैसलो कयो वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण तरफा मुनशियात खिलाफ़ हाई पावर जो इजलास हर 15 ॾींहनि में घुराइण की हिदायत कई वई आहे। सिंध पुलिस और एंटी नार्कोटिक्स फोर्स के अख्तियारनि मुनशियात खिलाफ़ कार्रवाइन ते ब्रीफिंग ॾिनी। बहाली मरकज़न में दरख्वास्त ॾींदड़नि जो अंग 9000 ताईं पहुची चुको आहे। इजलास में इहा आगाही ॾिनी वई। तालीमी इदारनि में मुनशियात की फराहमी में मुलविस 13 जवाबदारनि के गिरफ्तार किया वियो आहे। मुनशियात के आदि माण्हुनि के बहाली मरकज़नि लाइ सेहत खाते का मदद वठण जो भी फैसलो कयो वियो आहे। जॾहिं त वफ़ाक़ सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हर सूबे ऐं वफ़ाक़ में फ्यूजन सेंटर ठाहिण घुर्जनि। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे मुनशियात खिलाफ़ सिंध हुकूमत की मुहिम जारी आहे। असां चाहियूं था त समूरा स्टेक होल्डर्स उन में पंहिंजो सरायतो किरदार अदा कनि। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे। एक बार ॿीहर अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। मुनशियात ख़िलाफ़ जुड़ियल हाई पावर्ड कमेटी जो सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण की सदारत हेठ बो इजलास थियो आहे। समूरन सूबनि ऐं वफ़ाक़ में मुनशियात के हवाले से इंटेलिजेंस शेयरिंग और कोऑर्डिनेशन वधाइण लाइ फ्यूजन सेंटर्स की जोड़जक जो फैसलो किया वियो आहे। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमण तरफा मुनशियात खिलाफ़ हाई पावर्ड जो इजलास हर 15 ॾींहनि में घुराइण की हिदायत कई वई आहे। पुलिस और एंटी नार्कोटिक्स फोर्स के अख्तियारनि मुनशियात खिलाफ़ कार्रवाई ते ब्रीफिंग ॾिनी। बहाली मरकज़न में दरख्वास्त ॾींदड़नि जो अंग 9000 ताईं पहुची चुको आहे। इजलास के भी इहा आगाही ॾिनी वई। तालीमी इदारनि में मुनशियात की फरहमी में मुलविस 13 जवाबदारनि के गिरफ्तार किया वियो। मुनशियात के आदि माण्हुनि की बहाली के मरकज़नि लाइ सेहत खाते का मदद वठण जो भी फैसलो किया वियो। वफ़ाक़ सां ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हर सूबे ऐं वफ़ाक़ में फ्यूजन सेंटर ठाहिण घुर्जनि। शर्जिल इनाम मेमण जो चवणु हुयो मुनशियात खिलाफ़ सिंध हुकूमत की मुहिम जारी आहे। असां चाहियूं था त समूरा स्टेक होल्डर्स इन में पंहिंजो असराइतो किरदार अदा कनि। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो इहो चवणु आहे। मुनशियात खिलाफ़ जुड़ियल हाई पावर्ड कमेटी जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण की सदारत हेठ बो इजलास थियो आहे।